NCCIA जी टीम अडियाला जेल में बानी PTI इमरान खान खां सोशल मीडिया अकाउंट्स मुतलिक़ जांच लाइ पहुती त इमरान खान खेनि जांच में शामिल थियण खां इनकार करे छॾियो। जांच टीम जे डायरेक्टर अयाज़ खान मूजिबि सोशल मीडिया अकाउंट्स जी जांच लाइ ॿिए चकर अडियाला जेल आयो आहियां। गॾियल क़ौमुनि वारे इजलास में अमरीका हिकु भेरो ॿीहर गज़ा में जंगबंदी वारी करारदाद खे वोट न कयो। इजलास दौरान 14 मुल्कनि जंगबंदी वारी करारदाद जी हिमायत में वोट ॾिनो, जॾहिं त अमरीका 6 भेरे बि करारदाद ते वोट न कयो। करारदाद में ॼाणायो वियो त गज़ा में फौरी जंगबंदी कई वञे, फ़लस्तीनी मुतासिर इलाइक़नि में इमदादी सामान जी फ़राहमीअ ते पाबंदियूं ख़तमु कयूं वञनि। गॾियल क़ौमुनि वारे इजलास दौरान 10 खां 15 मुल्कनि तरफ़ां करारदाद पेश कई वई। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त बरतानवी वज़ीर आज़म फ़लस्तीन खे आज़ाद रियासत मञण वारे फ़ैसिले ते मुतफ़िक़ नाहे। बरतानिया में सर केयर स्टारमर सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप चयो त हू गज़ा में जंगबंदी चाहिण सां गॾु क़ैदियुनि जी फौरी आज़ादी चाहे थो, पर फ़लस्तीन खे तस्लीम करण वारे मामले ते बरतानवी वज़ीर आज़म सां इख़्तिलाफ़ आहे। 9 मई वारे केसनि में दहशतगर्दी तोड़ अदालत बानी PTI जी भेण अलीमा ख़ान, उज़मा ख़ान ऐं आज़म ख़ान सवातीअ जी उबूरी ज़मानत में वाद करे छॾी। 9 मई वारे 6 केसनि में उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी। दहशतगर्दी तोड़ अदालत जे जज अरशद जावेद, उज़मा ख़ान, आज़म ख़ान सवाती, अलीमा ख़ान ऐं उज़मा ख़ान जी उबूरी ज़मानत में वाद कंदे 13 अक्टूबर ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी सालानी कारकर्दगी रिपोर्ट ऐं मुस्तक़बिल जे मंसूबनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो त जुलाई 2022 खां जून 2025 दौरान 4743 नौकरियुनि लाइ 109 लिखत वारा इम्तिहान वरिता विया। 3,81,960 उम्मीदवारनि हिसो वरितो ऐं 6,077 उम्मीदवारनि खे भर्ती करण जी सिफ़ारिश कई वई। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी शफ़ाफ़ियत वारे अमल खे मज़बूत करण लाइ ऑनलाइन दस्तावेज़ वठणु लाज़मी करार ॾिनो वियो, जॾहिं त वेटिंग लिस्ट ऐं करप्शन कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कानून नाफ़िज़ कया विया। कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ ख़िलाफ़ 5 साल सज़ा मुक़ररु कई वई आहे।